कफन। अकबर साहब, तव्हांजी धीअ कहिड़े सदमे करे ज़हनी मरीज़ बणिजी वई आहे। वक़्त ते मुकमल ख़ुश ऐं कुछ वक़्त हाणे जीअं ख़ामोश ऐं कुछ वक़्त बेहोश भी रहंदी। डॉक्टर साहब, मुंहिंजी न्याणीअ जो इलाज त आहे न? हाँ अकबर साहब, पर फ़िलहाल हिनखे हिन दिमाग़ जी कमज़ोरी जे करे शाटूं वग़ैरह नथियूं ॾेई सघनि। दवाऊं खारायोसि, इंशाल्लाह कवर करे वेंदी, पर जे न त पोइ सोचबो। तव्हां परेशान न थियो, अलाह ख़ैर कंदो। इरम मुंहिंजी थी तूं ॻाल्हाए छो नथी? ॻाल्हाए न मूंसां, ॻाल्हाए, मुंहिंजी छाती छिॼी पवंदी। अकबर, इरम कॾहिं ॻाल्हाईंदी? जॾहिं रब चाहींदो। मरियम, असांजी इरम खे त असांजे करतूतनि जी सज़ा मिली आहे। मरियम, सजाद असां खां अलाह खसियो ऐं खून जो एवज़ो वठी मारवीअ जूं मुर्कूं त असां खसियूंसीं। मरियम, न्याणीअ खे त असां न खां चोटीअ ताईं आज़ाराईंदासीं। असांखे उन जी सज़ा मिली आहे ऐं हिन इरम खे बि। असांजी धीउ ज़िंदा लाश थी वई आहे। अकबर, मारवी जे ॿाहिरि मुंहिंजो जवान सजाद मारियो हो। न मरियम न, सजाद खे अलाह असां खां खसियो। इतफ़ाक़ी धक में सजाद अलाह खे प्यारो थी वियो ऐं असां उन जे एवज़ मारवीअ खे रोज़ मारियो। असां नाहक कयो आहे मारवीअ सां। उन जो नतीजो आहे अलाह साईं हिकिड़ो पुटु ॾिनो, सो बि वियो। धीउ बि ॼण ज़िंदा लाश आहे। अहिड़ो लाश जंहिंखे क़बर जे हवाले में नथो करे सघिजे। कहिड़ो ॾोह कयो इरम, जो रब पाक हिनखे अहिड़ी सज़ा ॾिनी आहे। अकबर, मारवी ते ज़ुल्म मूं कयो, अलाह मूंखे मारिया। इरम जो ही हाल मां किथे ॾिसी सघंदसि। इरम मुंहिंजी जान, मां तो तां कुर्बान। मुंहिंजी इरम खे चओ मूंसां ॻाल्हाए, मरियम, हल त मारवीअ जो रंजायल रूह रिजायूं। ही हथ ॿधऊं मारवीअ खे, मन रब पाक असांखे माफ़ करे ऐं इरम जूं मुर्कूं मोटी अचनि। ॾाढो नाहक कयोसीं मिसकीन मारवीअ सां। मरियम, हल त हलऊं। हाँ अकबर, मूंखे वठी हल मारवीअ ॾे। मां मारवीअ जे पेरनि ते रहो रखी माफ़ी वठां। अकबर, मन मारवी मूंखे माफ़ करे। मिसकीन जी दां सतें आसमान ते वेंदी आहे। इहे ॻाल्हियूं पहिरियां ॻाल्हियूं हुआ। मारवी जूं ताहूं आसमान ते अॻिरजी वियूं। हल त मारवी खे परिचय अचूं। जबारा, ये दा अॼु तो असां हिकिड़ी सलाह करणी आहे। कहिड़ी सलाह दा? मुराद ऐं हाशिम आया हा। सुभाणे हाशिम जे पुट मंठार जी मुराद जे न्याणी सां शादी आहे। उन जो सॾु खणी आया हा। तुंहिंजी छा सलाह आहे? हलजे या न हलजे? न अदा न, हाशिम जा पुट सजाद जा कातिल आहिनि। कातिलनि जो काज कोन खाईंदासीं। जबार, सजाद जो मौत इतफाक़ी हुयो। सजाद सां हाशिम वारनि जी कहिड़ी दुश्मनी हुई जो ॼाणी वाणी असांजे भाणेजे खे मारनि? अदा कुझु बि आहे, पर हाशिम वारनि जे काज में हलियासीं त भेण मरियम मयार ॾींदी ऐं मासात अकबर बि काविड़जी वेंदो। मासात अकबर त खून जो एवज़ो वठी छॾियो आहे। हाणे अदी या अकबर जी कावड़ असां ते कोन ठहंदी। तुंहिंजी मर्ज़ी अदा, तूं वॾो आहीं, बाक़ी मुंहिंजी दिलि कोन थी मनी त हाशिम वारनि जे काज जे कोठ में कई हलजे। हाशिम वारा हिसाब ॾेई विया आहिनि अदा। अजायो कावड़ कोन कबी, ॻोठ में उथड़ो वेहणो बि आहे नी।
ओ अबा अदा मंठार न कुआर जे मिलण खां अॻु में ई मायूस थियो थी छो? अबा तव्हांजे भोगन भाड़ियो करे छॾियो आहे मंठार खे। बाक़ी हाणे घोट जी दिलि त पई गीच ॻाईंदी हूंदी। बाबा मंठार खे शादी खां पोइ वारी मार थी यादि अचे तॾहिं वीचारे पाण खे छॾे ॾिनो आहे। घूरल मिठू पुट छो ख़ामोश आहे? चओ शादी खाना आबादी। मिठू त माठ में आहे। बोल मिठू पुट बोल। अदा नूरल लजी तो थे मंठार ॼण सुभाणे पाण कुआर थी घर छॾे वेंदो। आदिल मंठार आहे लजाड़ू तंहिं करे चुप आहे। बाक़ी मन ई मन में मुरके थो पियो। तूं ॿुधो इशारो हू थधो शुकारो इएं कम न ठहंदो तीअं यार रहंदो जे तूं बि लजाड़ो त हू बि लजाड़ो। अमा तुंहिंजो घोट भाव अलाए जो कुकड़ थी वियो आहे। अड़े खिल न मंठार ख़ुशि थी तो वाइड़ो छो थी वियो आहे? बाबा अदा वारा चर्चा था कनि मां छा ॻाल्हायां? अरे मिठू हाणे बोल न बोल बोल अदा वरियल हाणे मिठू बोले थो। अदा आदिल तूं बि असांजे मिठू जी ॿोली ॿुध ॾिस त कीअं थो बोले। इरम इरम चाची छा थियो आहे इरम खे? ये ॻाल्हाए छो न थी? मारवी थी इरम ज़िंदा लाश बणिजी वई आहे। शायद मुंहिंजे गुनाहनि जी सज़ा इरम खे मिली आहे। असांजी इरम जी बाक़ी ज़िंदगी ईअं गुज़रंदी। असां तोखां पंहिंजे कए जी माफ़ी वठण आया आहियूं। असांखे माफ़ कर दिए। मन रब पाक घुरिजी पवे। ईअं न चओ चाचा, मारवी खे दिलि में तव्हांजे लाइ वार जेतिरो बि मेर नाहे। चाची तूं मुंहिंजी माउ बराबरि आहीं। भला माउ धीउ ते कावड़ कोन कंदी आहे छा? मुंहिंजा तोसां कयल कलूर माफ़ी जे लाइक़ त नाहिनि, वरी बि हथ ॿधी अर्ज़ थी के मारवी इरम खे बि माफ़ कर। हाशिम असां बि तुंहिंजा ॾुआरी आहियूं। पुट जी मोहबत में त असां इहो बि विसारे वेठासीं त मारवी बि तुंहिंजी धीउ आहे। उन ते ज़ुल्म कंदा रहियासीं ऐं रब पाक उन ज़ुल्म जो नतीजो ॾिनो। अदा अकबर कंहिंजो को कसूर कोन्हे को। सभु लिखे जी ॻाल्हि आहे। इहो लिखियो पियो लोड़ाए। हा चाचा, हिकिड़ी रब जी काइनात मिठी आहे, ॿियो असांखे असांजी मारवी भेण मिठी आहे। असांखे उन रब जी ज़ात जो कसम आहे त असां तुंहिंजे बचड़े खे हथ सां कोन मारियो हो। बाक़ी रब पाक तव्हांजे सजाद जी ज़िंदगी एतिरी कई हुई। चाचा सजाद असांजो वेरी कोन हुयो, असां भला छो हुन जी ज़िंदगी खसींदासीं? बस अदा असां बि रब जी रज़ा ते
सजाद जो खून तव्हांखे माफ़ कयो। तव्हां बि हाशिम असांजी ग़लतियुनि खे दरगुज़र कयो। सभु खीर खंड थी वञूं पाण में। ऐं मुंहिंजी इरम धीअ लाइ दुआ कयो हाशिम, मन हिन जो दिमाग़ी तवाज़ुन ठीक थी वञे। इरम ठीक थी वेंदी चाची, तव्हां परेशान न थियो। मां इरम खे दुनिया जे वॾे मां वॾे डॉक्टर खे ॾेखारींदुसि। हाँ चाची, इरम ठीक थी वेंदी ऐं असां ॿई भेनरूं थी रहंदासीं। इरम जो आदिल में हिसो आहे चाची। तूं इहो न सोचजांइ त मारवी आदिल जो अधु इरम खे कोन ॾींदी। रब तो जहिड़ियूं न्याणियूं नसीब वारनि खे ॾींदो आहे। मूं बदनसीब तोखे कोन सुञातो। ख़ुदा कंदो सदाईं ख़ुशियूं माणींदीअ। आदिल, मुंहिंजी मारवी धीअ जी पारत अथई। हिन ॾाढा ॾुख ॾिठा आहिनि। अदा हाशिम, हाणे असांखे इजाज़त ॾियो त न्याणीअ खे कंहिं ॿिए डॉक्टर खे ॾेखारियूं। जेका तुंहिंजी मर्ज़ी अदा अकबर। रब्बिल आलमीन इरम धीअ खे ख़ुशि कंदो। चङो आदिर, तूं ऐं मारवी तॾहिं अचिजो जॾहिं हाशिम पाण इजाज़त ॾे।